अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसुम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾेई रही आहियां मच्छी। इहे कुरड़े जी मच्छी आहे, मिठे पाणीअ वारी, खारे पाणीअ जी न आहे। तए ते इहे मां फ्राई कंदसि। उन जे लाइ मूंखे खपंदी आहे मच्छीअ जे लाइ गिदामड़ी, थोरी एतिरी मूं पिसाए रखी आहे, बिल्कुलु थोरी थूम, अदरक, सावा धाणा, सावा मिर्च अधु कुटियल, हिकिड़ो लीमो, ॻाढ़ा मिर्च पीठल, गरम मसालो, सुका धाणा, कुटियल मिर्च, लूणु, सुका धाणा, हेड्र, ज़ीरो पाउडर, इहा आहे ज़ीरो पाउडर, ऐं लूणु। अच्छा, हीअ तव्हांखे वरी ॿुधाईंदी हलां त हिकु चमिचो नंढो चांहि वारो जेको चमिचो, उहो ही पीठल मिर्च आहिनि, हिकु नंढो चमिचो अधु गरम मसालो आहे, ही नंढो चमिचो सुका धाणा आहिनि, नंढो चमिचो ही कुटियल मिर्च आहिनि, अधु चमिचो लूणु आहे, छो त मच्छीअ में पहिरियां ई लूणु आहे, ऐं अधु चमिचो ही ज़ीरो आहे, अधु चमिचो ही हेठि आहे। सभु शयूं अचो हेड़ी। त मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे, तओ मूं पहिरियां ई रखी छॾियो। अच्छा, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इहा जेका मच्छी आहे मुंहिंजी, इन जो जेका तव्हां तए ते तरियो, उन जा छिलर न लहिरायो। जेकॾहिं तव्हां उन जा छिलर लहिराईंदो त तव्हांजो वेठो पासो मच्छीअ जो सड़ी वेंदो, अंदरां मच्छी पाणे हेठि मुंदुसि ऐं कची बि रहंदी। ऐं ॿी ॻाल्हि त मच्छीअ जो ही पासो कॾहिं तए ते पहिरियां न विझो, इन करे हिन पासे मांस न आहे, सिर्फ़ु कंडा आहिनि। मांस हिन पासे हूंदो आहे, जॾहिं हेॾा सही पचंदी तॾहिं ई सही लॻंदी। नाज़रीन, मुंहिंजी इहा मच्छी ॾिसो, बिल्कुलु फ्राई थी वई आहे, ऐं हिन जो कलर बि ॾिसो, ऐं हिन जी बाहि बि ॾिसो, केतिरी हल्की बाहि ते इहा जेको आहे न पचाई आहे। तव्हां ॾे जेका 5-10 मिंटनि जी वीडियो थी अचे, उहा असल में कलाक ॾेढ जी वीडियो थी हुजे, पर मजबूरी आहे, माण्हू कटे करे ॾेखारे थो। इहे मां हाणे लाही डिश आउट कंदसि, ऐं बाक़ी हिन जी जेका मसालो ठाहिणो आहे उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थी त कहिड़ो आसान ईज़ी आहे। मुंहिंजो फ्राई पैन गरम थी वियो आहे, हिन में मां तेल विझंदसि, बिल्कुलु थोरो, छो त मां तेल में मच्छी जेको आहे न फ्राई करे चुकी आहियां। हीउ सिर्फ़ु एतिरो विझंदसि जीअं मुंहिंजो मसालो सड़े न। मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे, हे ॾिसो, थूम ऐं अदरक जो हिकु भरियल खाइण वारो चमिचो आहे। तव्हांखे ॾाढी इहा मच्छी पसंदि ईंदी, ज़रूरु ट्राए कजो ऐं मूंखे ॿुधाइजो। मूंखे इंतज़ारु रहंदो आहे जेका बि रेसिपी ठाहियां थी तव्हांजे लाइ। त मुंहिंजी थूम तक़रीबन पची चुकी आहे, हिन मां ख़ुशबू अची रही आहे। जेकॾहिं मां हिनखे ज़्यादा पचाईंदसि त पोइ मुंहिंजी उहा सड़ंदी। हिन में मां विझंदसि हाणे पंहिंजो ई मसालो जेको मां तव्हांखे ॾसे आई आहियां, सभु जो सभु। हिनखे थोरो मां हिन भुञंदसि त जीअं हिन जो कचोपन जेको आहे ख़तमु थी वञे। हाणे मां हिन में विझंदसि साई चटणी, जेका मां तव्हांखे ॿुधाई, हिकिड़ी गठी पूरी धाणनि जी आहे, ऐं 3 खां 4 सावा मिर्च आहिनि। हे ॾिसो, अधु कुटियल आहिनि, सफ़ा फुल न आहिनि पीसियल, न को ग्राइंड थियल आहिनि। हिनखे साओ ई रहणु खपे, हिकदमि इहो पाणी आहे। हाणे मां हिन में विझंदसि, ॾिसो, हिन में बिल्कुलु तेल न आहे, सिर्फ़ु चटणी इहा थींदी। थोरी इहा घाटी केर बि नाज़रीन, ही ॾिसो, इहो बिल्कुलु हाणे ठहण जे क़रीब आहे। हाणे मां हिन में विझंदसि लीमो।
विच कढी छॾियो। अच्छा ही खटी चटणी आहे। अच्छा मां तव्हांखे ॿुधाए शायदि न सघी आहे पहिरियां त मुंहिंजी मच्छीअ खे लूणु ऐं लीमो ॿई मूं ॾेई ई रखिया हुआ, इन करे मूं हिन ते लूणु सिर्फ़ु उहो विधो आहे त जीअं मुंहिंजी चटणी फिकी न थिए। मच्छीअ खे लूण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु हिनखे, इन करे घटि इस्तेमालु कयो आहे। हिन जो पाणी थोरो खुश्क थिए। ॾिसो बिल्कुलु तयारु थी वई आहे। हिन जो पाणी ख़तमु थो थिए। पाणी हूंदो त पोइ असां वरी मच्छीअ ते विझंदासीं त उहा मच्छी पाणी थी थींदी, इन करे उन ते विझणी आहे सिर्फ़ु चटणी। त जीअं असांजी मच्छी बि खुश्क रहे। बिल्कुलु आसान ऐं बेहद टेस्टी। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, पाण खाओ, पंहिंजे महिमाननि खे दावतुनि में खारायो, पंहिंजी तारीफ़ करायो। ॾिसो ही मुंहिंजी तयारु आहे बिल्कुलु। जेको थोरो मूं हिन में तेल विधो उहो बासण खां निकिरी आयो आहे, यानी इहे तयारु आहे बिल्कुलु। ऐं मुंहिंजा जेके आहिनि मिर्च वग़ैरह उहे बि सावा आहिनि, अञा पीला वग़ैरह ॾिसो न थिया आहिनि। इहे थोरी स्पाइसी आहे बिल्कुलु तयारु। हाणे मां तव्हांखे ॾसियां थी त हीउ जेको आहे न, हिन ते बिल्कुलु हीअं लाहे तव्हां हिन ते हीअं विझो, चङी तरह लेप ॾियो। बेहद टेस्टी हिकिड़ो फ्राई मच्छी ऐं मथां उन ते हेॾी ज़बरदस्त चीज़ तव्हां खाई ॾिसो, तव्हांखे बेहद पसंदि ईंदी। ज़रूरु ट्राए कजो, शेयर कजो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो। हिन में बि कंहिं बि डेकोरेशन ऐं इन्हनि जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त हिन सां गॾु खीरो लीमो कुझु बि रखी सघो था, न त इहा ई काफ़ी आहे। उमेदु आहे त तव्हां ज़रूरु ॾिसंदव। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।